नाज़रीन, हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहिनि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट बाबर और सनी संजरानी साहब, जेके म्यूनसिपल कमेटी जा चेयरमैन बि रहिया आहिनि। साईं सां मुकमल तौर ते असीं गुफ़्तगू कंदासीं त शिकारपुर शहर जे हवाले सां, ख़ासि तौर ते शहर जे हवाले सां म्यूनसिपल कमेटी जी जेका अचीवमेंट आहे, जेका डेवलपमेंट आहे, म्यूनसिपल कमेटी जी जेको कमु करे पई शिकारपुर शहर में, उहो कहिड़ो कमु करे पई ऐं छा पई करे, ऐं हिन वक़्तु जेकी म्यूनसिपल कमेटी जी पोज़ीशन छा आहे। साईं, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे टाइम ॾिनो। शहर जी हिन वक़्तु साईं सूरत हाल कहिड़ी आहे ऐं शहर जी म्यूनसिपल कमेटी जो इन में अहम रोल, अहम किरदारु कहिड़ो आहे? ॾिसो, फस्ट ऑफ ऑल थैंक यू त तव्हां मूंखे हिन सब्जेक्ट ते ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। दरअसल ॻाल्हि इहा आहे कि बि डेमोक्रेसी जो बेसिक एलिमेंट हूंदो आहे लोकल गवर्नमेंट। लोकल गवर्नमेंट जी ज़िम्मेदारी हूंदी आहे त पब्लिक जो डेली नेसेसिटीज़ वारा या डेली एसेंशियल सर्विसिस आहिनि उहे पाण मुरादो फुलफिल कनि। बदकिस्मती सां सिंध में पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे। पीपल्स पार्टी खे सिर्फ़ु करप्शन करणु ईंदी आहे। करप्शन जी नज़र सॼी सिंध आहे ऐं ख़ासि करके असांजो शहर शिकारपुर आहे। इन जे करे हिते उन्हनि जा जेके बि बजट्स वग़ैरह एलोकेट थियल आहिनि म्यूनसिपल जा, उहे हिकिड़े प्राइवेट बंगले ते उहे ऑपरेट थियनि था पिया। उन्हनि जा माण्हू हलनि था पिया, बसि इहो ई न, पोइ आम पब्लिक लाइ कुझु बि न आहे। अच्छा साईं, जेकी बजट अचे थी महीने में, मतिलबु 3 करोड़नि खां आहे बजट, त उहा आख़िर काॾे थी वञे? शहर सॼो गंदगी जो ढेर लॻो पियो आहे ऐं काई डेवलपमेंट न आहे। नालियुनि जो पाणी जेको आहे रोडनि ते आहे, रोड उखड़िया पिया आहिनि। आख़िर जेको आहे सो इन जो हल छो नथो कढे वञे? ॾिसो, जॾहिं इंसान जी नियत ई न हूंदी कमु करण जी, त उहो जॾहिं नियत ई न आहे त कमु कीअं कंदा? बाक़ी रहियो सुवाल बजट काॾे थी वञे, त बजट पीपल्स पार्टी वारनि जा जेके हिते इक़्तिदारी में जेके MPs या उन्हनि जा उहिदेदार जेके वेठा आहिनि डिस्ट्रिक्ट वारा, सभु मिलाए सिलाए उहे पाण में बंदर बांट था कनि। त जॾहिं इहो बजट पाण में विरहाए खाईंदा, अगरि 3 करोड़, त मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्तु 4.25 करोड़ हुजणु खपे जेके अॼोकी तारीख़ूं आहिनि। त 4.25 करोड़ मां अगरि 1.5-2 करोड़ सैलरीज़ बि वञनि एम्प्लॉइज़ जे, पोइ बि 1.5-2 करोड़ जी हिननि खे हर मंथ जी सेविंग आहे, जेके सफिशिएंट आहिनि, जंहिंमें तव्हांजूं सफ़ाई वग़ैरह, म्यूनसिपल सॉलिड लिक्विड वेस्ट ऐं ॿियूं काफ़ी शयूं थी थियूं सघनि, जेके अनफॉर्चुनेटली नथियूं थियनि। हिकिड़ी वजह आहे करप्शन। जेसि ताईं करप्शन ते कंट्रोल न थींदो, ऐं बदकिस्मती सां वरी अची हिन नैब जूं PDM वारनि नैब जूं जेके ऑर्डिनेंस लॉ सभु ख़तमु करे चुका आहिनि, पाण खे NRO ॾेई वेठा आहिनि। त जेके मथे खां हेठि ताईं उन्हनि जो कम ई चोरियूं बचाइणु आहे, त पब्लिक लाइ त हुननि कॾहिं सोचियो ई कोन्हे। गुज़िश्ता 14-15 साल थी विया आहिनि पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट में। सिंध, ख़ासि करके सिंध खे 18th अमेंडमेंट खां पोइ सभु प्रोविंशियल सब्जेक्ट्स आहिनि। न हिते असां वटि हिन ई शहर में वफ़ाक़ी वज़ीर बि अथनि, सूबाई वज़ीर बि अथनि, पैसा खणण में पूरा आहिनि। या विराईंदा हूंदा काथे को उन्हनि जा हाउसिस ठहियल आहिनि, या अलाए जेको बि निज़ाम हले थो पार्टी जे विदिन, ऑल इट्स जस्ट बिकॉज ऑफ करप्शन। अच्छा साईं, तव्हां बि चेयरमैन रहिया हो उन टाइम में ऐं हिन वक़्तु जेको आहे म्यूनसिपल कमेटी जी एडमिनिस्ट्रेशन में कहिड़ो फ़र्क़ु आहे? एडमिनिस्ट्रेशन में इहो फ़र्क़ु आहे, जॾहिं मां वटि अकाउंट हुयो म्यूनसिपल जो, त अकाउंट में 48 खां 50 करोड़ रुपया सेव कया हुआसीं। उहे अची मूंखे डीसीड करे पोइ पैसा पाण में विराए खाधऊं। 50 करोड़ अगरि शहर ते हणनि हा, को हिकिड़ो पार्क ठाहिनि हा, को लाइब्रेरी ठाहिनि हा, को स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ठाहिनि हा, को सफ़ाई जे लाइ की नयूं मशीनरीज़ आणनि हा, काथे त ॾेखारनि हा त 50 करोड़ वियो काॾे। हाणे उन्हनि खां पुछा करण वारे इदारे खे ई हिननि मथां PDM जी गवर्नमेंट जंहिंमें पीपल्स पार्टी हुननि जी साथारी आहे, त सभु चोरी बि पाण कनि, पंहिंजा फ़ैसिला बि पाण कनि, त पोइ केरु पुछा कंदो? जेसि ताईं कोई इदारो हिननि खां पुछा न कंदो, ईअं ई आवाम खे लुटींदा रहंदा। अच्छा साईं, ताज़ो बरसाति में जेको आहे मतिलबु तमामु घणी तबाही आई शहर में। बरसाति दौरान या बरसाति खां पोइ हिननि कहिड़ो कमु कयो शहर में? बरसाति त हिकिड़ी कुदरत जी रहमत आहे, पर इहा ई ॻाल्हि आहे जेको 15 सालनि खां सिंध गवर्नमेंट हिते बसर इक़्तिदार आहे, ख़ासि करके सिंध में, त इरीगेशन डिपार्टमेंट न प्रॉपर लाइनिंग कराई आहे, न खाटियूं करायूं अथऊं कैनाल्स जूं, न को नेचुरल जेके रस्ता आहिनि पाणी जा उन्हनि खे फ्री पैसेज ॾिनो वियो आहे। रहंदो उन्हनि ते इंक्रोचमेंट इन्हनि MPs MNAs उन्हनि जे माण्हुनि ई कई आहे, ऐं ख़ासि करके उहे पीपल्स सिंध गवर्नमेंट जी रूलिंग पार्टी सां बिलोंग कनि था। त बारिशनि खे हलो एक्स्ट्रा बारिश ई रही, उहा एक्स्ट्रा बारिश एतिरी न हुई जो असांजे शहर ॿुॾनि हा।
हथ सां असांजे शहर खे 8 खां 10 ॾींहं बिजली जी फराहमी मुअतल कई वई। 10 ई ॾींहं, छो त मुंहिंजो थोरो घणो एक्सपीरियंस रहियो आहे म्यूनसिपल खे ऑपरेट करण जो, ख़ासि करके शहर जो। 8 खां 10 ॾींहं पंपिंग स्टेशन्स बंदि रखिया विया, तेल कढियो वियो, अलाए काॾे हारियऊं या विकियऊं, अलाए छा कयूं, उन्हनि जो कमु करप्शन आहे। 10 ई ॾींहं असांजे शहर खे ॿोड़ियो वियो हथ सां, ॼाणी बुझी। उन में शिकारपुर जो MPA बि इन्वॉल्व हो, वरी MNA अची मश्करी करे, वरी MNA अची खोलाए वञे। माना तव्हां कयो छा था पिया? MPA बंदि कराए, MNA खोलाए, साॻी पार्टी जा आवाम खे बेवकूफ़ था ठाहिनि। हिननि जो कमु इहो आहे त लुटऊं फुरूं, इहो पाणी ॾेखारियूं, बजट वठूं, मथां बि रिलीज़ करायूं फेडरल गवर्नमेंट खां। ऐं वरी सभ खां वॾी ॻाल्हि त जेको रिलीफ जो असां वटि मैकेनिज़म ठहियो सिंध में, जंहिंमें राशन डिस्ट्रीब्यूट थियो, टेंट्स डिस्ट्रीब्यूट थिया, सॼी सिंध हिकु पासे। सभ खां वधीक रिलीफ जो जेको बि आइटम्स आया रिलीफ गुड्स जा, उहे असांजे डिस्ट्रिक्ट शिकारपुर में आया। अच्छा, उहे शिकारपुर में आया, पर उहे डिस्ट्रीब्यूट कीअं थिया आहिनि? उहे पॉलिटिकली डिस्ट्रीब्यूट थिया आहिनि। माना अगरि कोई घर बारिश कंहिंखां पुछा करे त कोन वसंदी आहे त बाबा पीपल्स पार्टी जे घर थी वसां, या PTI वारे जे घर थी वसां, या JUI वारे जे घर थी वसां। बारिश त हिकिड़ो ऑल इन ऑल सभिनीनि खे कवर कयो। त रिलीफ ॾियण बि जनरली हुजणु खपे हा, पर रिलीफ हिननि पीपल्स पार्टी वारनि पंहिंजनि माण्हुनि खे, पोइ हिननि यकी हलायो ई आहे आवाम खे। त इन में आवाम खे बि सुजाॻ थियणु खपे, त हुननि खे ख़बर, न त हे 5 सालनि खां पोइ वरी इहा ई बारिशूं ईंदियूं, इहे वरी असांखे इन्हनि लाइन में बीहारींदा त राशन जा बाचका वेही वठूं, टेंट वठूं, बजाए जो पंहिंजूं अगरि ज़िम्मेदारियूं फुलफिल कनि हा। ये 8-10 सालनि खां इरीगेशन जो सिस्टम ऐं लाइनिंग जो, कैनाल जो सिस्टम अगरि प्रॉपर हुजे हा, त शायदि असां एतिरो इफेक्ट न थियूं। अच्छा साईं, त जीअं तव्हां रिलीफ जी ॻाल्हि कई, त रिलीफ कमेटी जो लाड़काना डिवीज़न जो सरबराह हुयो इम्तियाज़ शेख जे हूंदे शिकारपुर शहर जो अवाम, चइनी तालुकनि जो लखी, गड़ियासीन ऐं खानपुर तालुके जो अवाम, उहे ख़ुदि रड़ियूं कंदा रहिया, रोड ब्लॉक थिया हिते 0 पॉइंट ते, पोइ बि उन्हनि खे रिलीफ न ॾिनो वियो। त इन जो छा सबबु आहे? इन मां तव्हांखे पीपल्स पार्टी जी नियत ई नज़र अची वेंदी न। माना सॼे लाड़काने डिवीज़न में खीर जे मथां बिलो विहारे छॾियो। तव्हांखे को माण्हू ई नथो मिले। हलो, अगरि तव्हां हुनखे रिस्पॉन्सिबिलिटी ॾिनी आहे त हुनखां पुछा त कयो, तव्हां रिलीफ कीअं, मैकेनिज़म कहिड़ो ठाहियो आहे? कुझु बि न कयो अथऊं, पंहिंजनि माण्हुनि खे अकोमोडेट कयो अथऊं। ईंदड़ इलेक्शन लाइ हिते असां वटि अक्सर गुरबत आहे, उन्हनि माण्हुनि खे यूटिलाइज़ करण लाइ उन्हनि खे ट्रिपल कयो आहे। बाक़ी जनरल को बि इन्हनि रिलीफ न ॾिनो। अच्छा, त डिप्टी कमिश्नर आहे इबरार जाफ़र, उन जी कारकर्दगी में तव्हां केतिरो मुतमिन हो? ॾिसो, डेप्यूटी कमिश्नर हो पंहिंजे हिकिड़े लिमिटेड स्कोप में कमु करण वारो माण्हू। हिननि खे मथां गवर्नमेंट ॾिनो, हिननि खे लोकली जेके हितां जा MPAs MNAs या डिस्ट्रिक्ट जा ॿिया उहिदेदार हूंदा हिननि जा पीपल्स पार्टी वारा, जेसि ताईं उहे फ्री हैंड न ॾींदा हो, वीचारो छा कमु कंदो? उन पाण मुरादे अगरि को कुझु कमु कयो बि हूंदो त उहो ट्रांसफर पोस्टिंग जा मोहताज हूंदा। अगरि का ग़लति शइ थी वेंदी पॉलिसी, पार्टी जी पॉलिसी जे ख़िलाफ़ु, त नेक्स्ट डे हुनखे बोरियो बिस्तरो खणाए हुनखे घर मोकिले छॾंदा। त इहो हिकिड़ो माफ़िया आहे जेको सिंध में ऑपरेट करे, गवर्नमेंट न आहे। सिंध में हिन वक़्तु पीपल्स पार्टी जी माफ़िया ऑपरेट करे थी पई, जेके मथां लीड कनि था पिया, जंहिंमें हिननि जा हथ कटियल आहिनि हेठां एडमिनिस्ट्रेशन जा। अच्छा साईं, इहो आख़िर में तव्हांखां पुछंदासीं त शिकारपुर म्यूनसिपल कमेटी में ख़ासि तौर ते जेको मतिलबु तेल आहे या मरमत आहे या इहे शयूं आहिनि, उन्हनि में वधे जेको आहे माना इहो करप्शन ॿुधी वञे थी, या ॿियो जाली बोगस जेके अपॉइंटमेंट उहे बि कयूं वयूं। इन हवाले सां तव्हां छा चवणु चाहींदव? ॾिसो, जाली बोगस अपॉइंटमेंट्स इहो अॼु जी न, पीपल्स पार्टी जो शुरू खां शेवो रहियो आहे। लीगलाइज़ कमु हिननि कयो ई कोन्हे। मां तव्हांखे म्यूनसिपल शिकारपुर जी मिसाल ॾियां त जिथे असांखे 150 स्वीपर्स जी ज़रूरत आहे, उन्हनि खे रेगुलराइज़ कयूं। हिननि हिते म्यूनसिपल कमेटी शिकारपुर में 150 जूनियर क्लैरिक्स या लोअर स्टाफ अपॉइंट कयो आहे, जंहिंजी ज़रूरत ई कोन्हे। त इहो बि सॼो बोगस मैकेनिज़म आहे न, इहो मथां खां हेठि ताईं हलाइनि था। पोइ पीपल्स पार्टी वारा टारगेट कंदा आहिनि त फलाणी पोलिंग ते कहिड़ो वॾेरो आहे, छा आहे, पोइ उन्हनि खे 2-4 नौकरियूं ॾेई ऐं बसि कमु हलाइनि था पिया। पर ईंदड़ इलेक्शन खटूं, 5 सालनि खां पोइ आवाम खे उअं ई बेवकूफ़ बणायूं। पोइ जो ख़ुदा न ख़ास्ता या ॿोॾ या ॿी का अहिड़ी सूरत हाल अचे थी पई, वरी पोइ ग़रीब आवाम इन्हनि वॾेरनि नाम निहाद वॾेरा कूड़ा सियासतदान उन्हनि जे दरनि ते वेही आम माण्हू ख्वार ख़राबु थिए थो।
अच्छा, इहो हिन में वक़्तु साईं तव्हां शिकारपुर जे ज़िले जे या शहर जे अवाम खे तव्हां कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदव त हालांकि पीपुल्स पार्टी मुकमल तौर ते अवाम जी तबाही जी ज़िम्मेवार आहे ऐं मुकमल तौर ते सरेआम करप्शन करे थी, इन हवाले सां तव्हां अवाम खे, हितां जे अवाम खे कहिड़ो मैसेज कन्वे करणु चाहींदव? आवाम खे खपे हिन वक़्तु पाण हिकिड़ी तब्दीली जी तरफ़ वञनि। जेसि ताईं हे तब्दीली जी तरफ़ न वेंदा त इहे माण्हू ईअं ई हिननि खे लुटींदा रहंदा। हिकिड़ी नस्ल लुटिजी वई आहे, ॿी नस्ल लुटजण लाइ तयारु आहे। जेसि ताईं हे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं सुठनि माण्हुनि जेके बि असांजे डिस्ट्रिक्ट में NTPP सियासत करे रहिया आहिनि ऐं सुठा माण्हू क्रेडिबल सियासत करे रहिया आहिनि, अदो शहरियार ख़ान महरा, चाचो गौसबुश ख़ान महरा, अमीर अली जतोई साहब वारा आहिनि, त इहे गॾिजी करे हिकिड़ा सूटेबल माण्हू सुठो एनवायरमेंट ठाहे महिनत कनि, ईंदड़ इलेक्शन में पीपल्स पार्टी खे रद्द कनि। उन रद्द करण जी वजह इहा हुजणु खपे त उहो करप्शन कनि था पिया। करप्शन जॾहिं कंदा आवाम जे ई पैसे मां था कनि, त करप्शन जंहिं रुकिजी वई ऐं उहो पैसो पब्लिक जो पैसो जेको असांजे आवाम जे टैक्स जा पैसा आहिनि उहे आवाम ते लॻणु शुरू थी विया, त इनशा अल्लाह तव्हां ॾिसंदो त पीपल्स पार्टी हिकिड़ो किसा पारी न रहिजी वेंदो।